लाहौर में गुज़िरियल ॾींहुं जे विगोड़ अने पुरतशद्दुद वाक़िअनि जो इमरान ख़ान ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। DSP रायवंड जी फ़रियाद ते दाख़िल करायल FIR में चयो वियो आहे त हथियारबंद माण्हुनि समेत 300-400 माण्हुनि ते ॿधल जथे विगोड़ कया। FIR में वधीक चयो वियो आहे त जथे में शरीक माण्हू क़ौमी सलामती जे इदारनि खे धमकियूं ॾेई रहिया हुआ। इमरान ख़ान, हसन न्याज़ी, फ़ारूक हबीब, फवाद चौधरी, हमाद अज़हर ऐं ॿियनि जे चवण ते PTI जा कारकुन इदारनि खे धमकियूं ॾींदा रहिया। FIR मूजिबि PTI जे मचरियल माण्हुनि पुलिस ते पथराव कयो ऐं डंडा हयां, जंहिं जे नतीजे में 13 पुलिस ऑफिसर ऐं अहलकार ज़ख़्मी थी पिया। PTI कारकुननि जे पथराव में हुननि जा 5-6 कारकुन बि ज़ख़्मी थिया। गुज़िरियल ॾींहुं PTI अदलिया सां यकजहती जे इज़हार लाइ रैली कढण जी कोशिश कई हुई। रैली खां कुझु घड़ियूं अॻु पंजाब सरकार कलम 144 लागू करे गिरफ़्तारियूं शुरू कयूं हुयूं। PTI मूजिबि पुलिस तशद्दुद में हिकु कारकुन मारिजी वियो ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया हुआ।